रतदर जे नादर शाह पाड़े जे रहवासी पोरत फ़कीर मोहम्मद मीरजत पंहिंजे घर वारी ज़ुलेखा खातूं ऐं मासूम ॿारनि समेत प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। उन मौके ते पोरत मीडिया आॾो दाहिंद चयो त 4 ॾींहं अॻु लाड़काणे जे तालका थाणे ऐं रशीद वगण थाणे जी पुलिस घर ते बिला जवाब चढ़ाई करे मूं समेत मुंहिंजे 2 पुटनि ज़ाहिद ऐं शफ़ी मोहम्मद खे गिरफ़्तार कयो ऐं घर जो सामान 2 सोलर प्लेटूं बैटरी 2 बकरियूं 1 छेलो 5 कंबल 40,000 रुपया रोक ऐं ॿियो सामान मेड़े खणी विया आहिनि। तालके थाणे जे एसएचओ याकस सोलंकी मूंखे आज़ाद करे चयो त पैसा खणी अचो त तुंहिंजे पुटनि खे बि छॾींदुसि। पंहिंजे पुटनि खे आज़ाद करण लाइ एसएचओ याकस सोलंकी खे 60,000 रुपया ॾिना। पोइ बि पुलिस मुंहिंजे हिकु पुटु ज़ाहिद खे चालान ऐं शफ़ी मोहम्मद खे गुम करे छॾियो आहे, जंहिंखे आज़ाद करण लाइ रशीद वगड़ थाणे जे वॾे मुंशी अयाज़ कोकर 3 लाख रुपए जी घुर करे वियो आहे ऐं धमकाए रहियो आहे त जेकॾहिं पैसा न मिलिया त तुंहिंजे पुट खे हाफ फ्राई करे या फुल फ्राई करे छॾींदासीं। हुन DIG लाड़काणो SSP लाड़काणो आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त बेगुनाह गिरफ़्तार कर मुंहिंजे पुटनि खे आज़ाद करे फुर्लुट कयल सामान वापसि कराए ॾिनो वञे। असां सां इंसाफ़ कयो वञे।